सब्सक्राइब करें हमारे इस्लामिक यूट्यूब चैनल को और बेल आइकन को दबाएं। वारो कुरान के बुधंदो वेंदो ईमान वारे के कुरान में मज़ो ईंदो आहे कि न ईंदो आहे। छो त मुंहिंजो मालिक कुरान में अहिड़ी ॻाल्हि सम्झाईंदो फरमातो इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। ईमान वारो कुरान के बुधंदो वेंदो हुन जी दिल बहार थींदी वेंदी। मां त ईअं अर्ज़ कंदो आहियां अल्लाह ॼाणींदो आहे जंहिंखे रब साईं कुरान ॾिनो आहे इन जहिड़ो को मिल्कियत वारो ॿियो नथो थी सघे। पेरनि में जुती न हुजेसि अल्लाह ॼाणींदो आहे कपिड़ा फाटल हुजनिसि पर जंहिं वटि कुरान जी दौलत आहे सभई चओ त इहो सभ खां वधीक आसू पर जे मीलन जो मालिक हुजे खजानन जो मालिक हुजे बंगलन जो मालिक हुजे जे इन वटि कुरान जी दौलत नाहे त इन जहिड़ो को ज़मीन ते सुञो ई कोन्हे को। चओ दौलत आहे त कुरान जी दौलत हिन सां काई शइ क़ीमत में न पुॼी सघंदी। किताब लिखनि था अमीर घराणे जो मसअब बिन उमैर बाद में त सहाबी थियो आहे मुंहिंजे सुहिणे रबी करीम साईं जो अमीर घराणे जो बंगला पंहिंजा बाग महलातियूं सोन ज़ेवर हर शइ पंहिंजी अथसि। कपड़नि जे मुतल्लिक़ किताब लिखनि था सुबुह जो हिकिड़ो वेस पाए मंझंदि जो ॿियो वेस पाए टियों राति जो पाए वरी लाथल जिस्म ते कपिड़ो ॿीहर मोटाए नथो आणे वरी पियो नवां नवां हर वक़्तु पियो नवां पियो कपिड़ा पाए। तॾहिं ख़बर पइजेसि पइजी वियसि त अबो मरी वियुसि यतीम जो थियो त अम्मा प्यार जे करे सॼी मिल्कियत जो मालिक बणायो हाणे हिन जी मर्ज़ी जीअं पियो खपाए। किताब लिखनि था राति जो वक़्तु अजीब कपिड़ा पातियूं वेठो आहे थोरो अची ॾाढ़ी वारो वेठो अथसि पोड़ा मुंहिंजे कपिड़नि ॾे नज़र कर मुंहिंजे बंगले ॾे बि नज़र कर मुंहिंजी मिल्कियत ॾिस मां जहिड़ी कंहिं वटि मिल्कियत आहे अहिड़ी कंहिं वटि शइ आहे जो मुंहिंजी खां वधीक क़ीमत में थिए। पोड़ो अखियुनि खां पाणी थो आरे रोए थो पोड़ा रोए छो तो ॿुधाए छो नथो कंहिं वटि आहे त मूंखे ॿुधाए मां ॾिसी अचां। पोड़ो रोई करे चएसि थो ॻाल्हि ॿुध हितां खां 3 महीननि जो पंधु थी ओ मदीनो शरीफ थी मदीने में मोहम्मद रसूलुल्लाह जंहिं वटि मालिक जो कुरान आहे उहो सारी दुनिया खां वधीक क़ीमती आहे। अमीर कुरान जो नालो जो ॿुधो त देर न की नौकर भी खई खादिम भी खया थई गुलाम बाना खया थई सफर शुरू कई। सफर कंदे कंदे 3 महीननि खां बाद मदीने शरीफ में आयो मुंहिंजो सुहिणो रबी करीम साईं मस्जिद नबी में तशरीफ फरमाहन कुरान पढ़नि था। साईं जे चेहरे ते नज़र पई अखियुनि खां पाणी वड़ो छो त तव्हां असांखे उहो पैगंबर करीम मिलियो जंहिंजो मालिक चेहरो बि रहमत वारो बणायो आहे। जेको साईं खे हिकु दफ़ो ॾिसंदो पोइ काॾे वेंदो अदा पोइ इहो दर छॾे काॾे वेंदो चओ त मुंहिंजे सुहिणे साईं जो चेहरो बि रहमत अल्लाह ॼाणींदो आहे। मां अर्ज़ कयां मुंहिंजी ज़बान खे ताक़त न आहे जो मां सुहिणे रबी करीम साईं जी तारीफ़ बयान करे सघां अल्लाह जो क़ुरान तारीफ़ बयान करे। मां अर्ज़ कयां साईं जे चेहरे ते नज़र पई रुनो अखियुनि खां पाणी वड़ो अञा जे करीब पहुतो साईं जन सूरत यासीन पढ़नि था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम। मां तव्हां खां पुछां थो मिठड़ो क़ुरान हुजे ऐं सुहिणे साईं जी मिठड़ी ज़बान हुजे केॾो न मज़ो हूंदो केॾो न लुत्फ़ हूंदो। अमीर क़ुरान खे ॿुधे थो रोए थो
गरीब अची करे करे तो ओ सुना वधीक कुरान न पढ़ जा मता मुझो दम परवाज न थी वने मां कुरान जो ताब सही न तो सका पर मां ऐलान करे चवा तो त इन दुनिया जे अंदर जे कीमतिया त मालिक जो कुरान कीमतिया साईं माखे कलमो भी पढ़ायो इनी सुने कुरान जो सबक भी गुलामन के चई तमा आजाद हो जद जायो तारे हल्या वणो मां सुने साईं जो दर छॾे करे वरी बोटी कोन गुलाम हल्या हाणे ओ मुझा अल्लाह मुझा एरा सहाबी गरीब जेके धागे जी भी ताकत ना है ए प्रेम साईं जन फरमाता बिलाल भला जुत्ती केड़ी वती थी मुझा साईं मां खजन जे पांजी जुत्ती ठाई आ के दाल कंदा एतरे में साहिब रोनी मुझे साईं जो सहाबी आयो आ जेजी चादर फाटी पया टोपो न तई पर बंद चला साईं जन फरमाता साहिब तुजी चादर फाटल नजर अचे थी टोपो न थी सांसा बंद कर दी अखन मां पानी आ रे साहिब साईं चे तो ओ मुझा साईं मां साहिब तो जो गुलाम मिस्कीन करीब आया मुझी अज चादर फाटी पई मां के धागे जी ताकत नहीं बगुरन जा कंडा पटे मां पाजी चादर के बंद कयो आए के दाल कंदा साईं जन वेटा का उठी बीठा हन साईं जन रोयन था अखन मां पानी रहे तो रहमत जा हाथ राखणी करे तो आगुरन था साईं जन रोयन भी तो चवन था अल्लाहुम्मा हयीनी मिस्कीना ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के रहाए त मिस्कीन करे रहा जा ओ मुझा अल्लाह जे दुनिया का लड़ाए त मिस्कीन करे लड़ा जा साईं जन एडा रोयन था जो दाढ़ी मुबारक भी तर थी वया आली थी वया साईं जन आखिर में ये चवंता वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद के क़यामत दी उतार जा त मिस्कीनन जी जमात मां उतार जा साईं जन या दुआ गुलिया इते अमीर भी बैठो आ अमीर रोए त साईं जन दुआयूं घुरन था त मां दुनिया में मिस्कीन थी रहा दुनिया का लजा त मिस्कीन थी क़यामत दी मिस्कीन जी जमात मां हो जा मां मसब नु मेरो अमीर हो जा साईं का जुदा हो जा ये कौन थींदो ओ मौजा साईं माके मोकल दियो मां पाजे मुल्क मोटी वया पाजे भा का सजी मिल्कत जो हिस्सो वठी फी सबीलिल्लाह खैरात करे मिस्कीन थी त भी अवा सा कटो जा त क़यामत दी भी मावा सा कटो जा साईं जन फरमान था वन हाने सहाबी वापस मोटियो आ 3 महीना वेंदड़ पंध लगोस महीनो रहो घणा थिया दा 4 महीना ॾाढा तो बुधायो कि हिसाब नहीं दो तो हां एड़ा सादा तन आयो ना एकड़े को पुछा जनाब बहू ब चदा इहो बे तकदीर जो बस मां न गलाई हां ये त है ना ये गुझ जी गाला मां न गलाई घणा थिया 3 महीना वेंदड़ महीनो रहो घणा थिया वरी 3 महीना मोटियो घणा थिया 7 महीना पांजे मुल्क में मोटी आयो घर जे दरवाजे ते वडो भा मिलियो वडे भा जी नडे भा ते नजर पई 7 महीना जुदा हो डुकी अची भाकड़ पातई मसब काडे वही अम्मा तुझे ला परेशान तुझी घरवारी हैराना तोला तुझा बच्चा परेशान मां गोले गोले मोटी है बुधा त केड़े दुनिया जे कम साई मसब साई चे तो मां की कलमो लिखाया ओ बड़ा बा मां त दुनिया जे कम सा न घमा मां त मदीने वयो घमा मां त कलमो पढ़े त मां ला इलाहा तमा भी जोर से पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसब साईं कलमा पढ़दो वेंदो आ वडो भा काफरा कावड़ी दी वेंदी आ गुस्सो ईंदो आ सोचे तो न के मां धकणा पर सोचे जीअं धको दो मस तीअं कलमे ते मजबूत थी वेंदो छो त ज़मान गस्तो माण्हू आ हुन खे ख़बर ही जीअं मारी दो मस तीअं कलमे ते मजबूत थी वेंदो छो त जेको कलमा भी पढ़दो आ पो पंहिंजे मालिक सां सचो भी हूंदो आ त ये कुरान भी चतो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून कुरान जे दो जेको चो कलमो पढ़दो आ त पो दुख बींदा तकलीफा भी दी दस पर मजबूत रहण उनी जो कमा उनी के रहमत सा माला माल करण मा अल्लाह
वडो भाग ज़मान गश्तो सोचई मारी दो मां सन्या कलमे ते मजबूत हेठ कंदो करे सोचे मथे कंदो कहीं चे गाल बुध हाने लालच थो ॾेस ओ मस बगाल बुद्धमा अब्बा मरीदो त तू नडड़ो है मां जवान होय मां चे है हा दा ये त गाल सही आ चे पोतो के खबर नहीं फिलाने पासे देखरो बागा जेमे 1000 वण थी अब्बो मुझे नाले ते करेवा मसबतो के खबर नहीं पर अज खां बाद हो बाग 1000 वण वारो मां तो के दिनो पर इया मेहरबानी कर इयो दीन छडे असा जे पुराने दीन ते मोटी मसब साईं चे तो वडा बागाल बुद्ध अब्बो मरीदो तू जान है मां नजरो गमा अम्मा प्यार में मां के पालियो पे फिलाने पासे ते 4 बाग ने जेमे 4000 वण ने अम्मा मुझे नाले ते कया हने मसवदा बात तो के खबर नहीं पर खुदा जो कसम वे 4 बाग चन 1000 वण वारा वदा बा मां तो के दिना तू पुरानो दिन छडे मोहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ तू एक बाग ने तो मां 4 बाग छडे वडो बाचेस तो गाल बुध तू एडे वही मां 300 बकरी वरतियूं ढुकियूं हुयूं या यूं हन बब फर दिना तो 900 दाना थी तो जाती पर इहो दिन छडे हेडे आ मसब साईं चे तो वडा बागाल बुध बाग केतरा न चे तो घणा हने भला बंगला केतरा सोनो केतरो सब कुछ घणो आ भला भार घणा चे तो अद जो मालिक आया कि न ची हा मसब साईं चे तो खुदा जो कसम मां जो सारो हिस्सो वदा बात तो के दिनो तू पुरानो दिन छडे मोहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ या कशमकश लगी पया अंदरा मसब साईं जी घरवारी पांजे खावंद जो पांजे मुड़स जो आवाज सुनिया तो डुकंदी आई पुछा थी करे मसब काडे वही पुछा थी करे 7 महीना थिया अना पुछा मसके त मसब साईं जो वडो बा मसब साईं जी घरवारी के बुधाए तो त हे कलमो पढ़ी मुसलमान थियो थी एक बाग ॾियासी तो 4 बाग थो बकरी ॾियास तो सजी मिल्कियत थो दवे अल्लाह जानी दुआ घरवारी भी काफिरानिया गुस्सो आयो कावड़ाई चेती मसब हां शुक्र मारे भी नजर कर मां जेड़ी का अरब में हसीन खूबसूरत का औरत कोने का पर वो वक्त भी याद कर मुझे निकाह करला शादी करला केडा दुख ठाई केडियो तकलीफा कई वई तरी त मां तुझे निकाह में आयम पुराने गाल बद जे कलमो कुरान शरीद त मां तुझी घरवारी न त अज खां बाद मां तुझी घरवारी नया मसब साईं फरमाए तो घरवारी गाल बुध अज मां तो के कलमे जी दावत दिया तो कलमो कबूल कंदिया मुसलमान थींदिया त मुझी घरवारी न त काफिरानी औरत के अज खां बाद में घरवारी रखा त बाजी जाते काफिरानी औरत के थुकाण जे ला भी मां तैयार नया इनी लफ्ज ते घरवारी के कावड़ाई डुकंदे वनी मसब साईं जा ब पुटड़ा हन वठी आई अग्यो भी देखारे पुठी पोयो लिकाया थई चवेती मसब गाल बद जे कलमो कुरान शनी दे त हे पुटड़ा थी औलाद थी न त औलाद जे मुंह देखण का सिकाई दी माई मसब साईं चे तो गाल बुध ये नडड़ा हन वडा थी ता मां कलमे जी दात दी दो मान कलमो कबूल कंदा त मोजी औलाद न त कुफर वारे वक्त जी औलाद के अज त ठयो पर हमेशा दिसण ला तैयारी नया एतरे में अम्मा जो आवाज आयो इते मसब साईं जी दिल ते पानी अम्मा है जेके मां प्यारो हूं 7 महीना जुदा रहियोस अम्मा इंदी जरूर कलमो बुद्धि कलमो कबूल कर न तब इने चौंदी त मुझे बच्चे के तंग छथा क्यों 7 महीना जुदा रहो हाने अम्मा में उम्मीद अम्मा में आसरो अम्मा भी आई बच्चे ते नजर पई डुकी अची भाकरो पातो तई चुम्मी थी दे चुम्मी दे पुसा करती बच्चा मसब काथे है अना पुसा जो के त मसब साईं जो वडो बा मसब साईं जी घरवारी मसब साईं जी अम्मा के बुधान ता त कलमो पढ़ी मुसलमान थियो थी एक बाग दियो सीता त 4 बाग थो बकरी दोस्ता त मिल्कियत तो दे ऐ घरवारी मसब साईं जी अम्मा के बुधाए थी त मां के ये लफ्ज तो कढई
औलाद ला हीअं तो चवई अल्लाह जानी दुआ अम्मा भी काफिरानी आ अम्मा के भी बच्चे ते गुस्सो आयो आ चेती मसब हाँ शुक्र जे कलमा कुरान शरी दुआ तो मिलके तमा सब कुछ दी दी मां न त जरो भी नहीं दी मां मसब सही अखिन का पानी आ रे लुड़क जारी करे चे तो अम्मा मां तो में उम्मीद समझी ओ अम्मा मां तो में आसरो समझो पर खुदा जो कसम मां मसब सही मिलके देखे छन जेला तैयार लेकिन कलमे कुरान के ला तैयार ना अल्लाह जानी दुआ अम्मा के कावड़ आई अम्मा सट दई मसब सही जो पटकोला तो आ पटकोला है चौंदी आप तमा पाजे घर जो है कपड़ो भी तो के देण ला तैयार न है अम्मा जको कल में कुरान ला सजी मिलकत छड़े सकंदो आ वो मथे जो कपड़ो भी छड़न जे ला तैयार आ अम्मा के अन्या कावड़ी दिया अम्मा के अन्या गुस्सो ही दुआ सट दई मसब सही जी गोद में अंगोशे में हाथ जी चौंदी आप तमा ये पाजे घर जो कपड़ो भी तो के देण ला तैयार न है एटा अम्मा शिके थी मता मसब सही जा हाथ प्या रोई कर जे तो मां तो सब कुछ छड़ियो आ ओ मां खुदारा मुझो नंगो गाड़ो न कर अम्मा मां के या गोद माफ कर अम्मा मां के अंगोशो माफ कर अम्मा जिद में आ चौंदी आ कुछ भी थे मां तो के ये गोद भी नहीं दम रोए तो इलाज करे तो पर अम्मा को न मनी दिया रोई कर जे तो भेण के भेण वने तो सयो घर जे अंदर दास जो पुरानो कंबल थी ओ जे मुठो गा खाई दोआ वो गाह वालो दास जो पुरानो कंबल खणिया तमा न गुड के सफर करे मदीने वनी मोहम्मद रसूलुल्लाह जो दीदार कया कदाल कंदा भेण दुकंदी वनी दास जो पुरानो कंबल खणी आई आ जे में उठ गा खाई दोआ इन जान पाजो नगु ढकेवा हाने सफर शुरू क्यों तई पंद भी करे तो रोए भी तो रब को दुआ भी गुरे तो जे तो मुझे अल्लाह मदीने जो महीने जो बदो जी हां मामा सब भी रात करे ओ 15 दिन में पूरो कया हां ओ मुझे अल्लाह 3 महीनन जो पंद थी जे मां पोतम त पाजे साईं के पाजो किसो पाण बुधाई दम पर मुझे अल्लाह जे मां रस्ते में मरी वना तो मुझे सारो किसो मुझे मोहम्मद के जरूर बुधराए जा हले भी तो रोए भी तो दुआएं भी घुरदो हले तो 3 महीनन का बाद में रात जे वक्त में मदीने में पहुंचो सी भी चवे अज न पवा त पो मां कडी पवा हिन के हेठ त कंबल वधला कमीज पातला मथे ते कुछ कोने सी में डके थो थड़के थो अची मज नबी में अची करे वेठो खजन जी शरण जी छत्ता हवा भी अचे थी सी भी अचे थो डके थो थड़के थो पर नजर का दिया नजर मुझे मोहम्मद रसूलुल्लाह साईं जे दरवाजे में आ वेठो तके थो अधराती साईं जनता जो नमाज ला बाहर निकता नजर कन तक नौजवान मस्जिद नबी में बैठो जे कोसी में डके तो थड़के तो साईं फरमान तो नौजवान ओ सी में डकण वाला थड़कण वाला केरा मसब साईं रोई करे चे तो अन मसब बिल उमैर ने गुलाम कया रसूल अल्लाह ओ मुझा साईं मा तुझो गुलाम मसब बिन उमैर आयो हां साईं जन फरमान तो हे शाबद होती मुझा साईं दास जो पुरानो कंबला जे में उठ गा खाइंदो आ ओ सब तू तमीर है वक्त ते वे समती देखे तू त बागन जो मालिक है तू त मील तू जमीन जो मालिक है बुधा त सई कादे मिलके दकई सारो किस्सो जो मुझे सुने सई के बुधाई दो मुझे सुने सई का आंख मालो का मुबारक ही दाल फरमाता सब घबराना परेशान नथी क़यामत दी गुण तो जो कम्मा मालिक को हर शे वठी ॾियण मां मोहम्मद करीम जो कम्मा किताब लिखन था वो सहाबी मुझे सुने साईं जी दरबार में 7 साल रातन जा है पर बी ताकत नथी जो ब्या कपड़ा वठी सके सागे पुराने दास जे कंबले सागी कमीज में 7 साल गुजारिया 7 साल का बाद में ओद जो मैदान थियो शाम जो वक्त मुझे सुने साईं जा 17 साहबा शहीद थिया अबू हुरैरा साईं जी रिवायत 17 साहबा जा लाश पया हन अबू हुरैरा फरमाए तो मां डिठो त भा जे लाश ते भा रोई रहो आ अब्बे जे लाश ते पुट रोई रहो आ पुट जे लाश ते अब्बो रोई रहो आ मां आखिर सा डिठो त नी मसबरो मेरे यतीम जे लाश ते मुझे मोहम्मद रसूलुल्लाह रोई रहो आ साईं जन मथो बैठा रोइन था उनी कंबल के हाथ विझी करे फरमान था ओ मसबरो मेरा तो कल में कुरान जे कर सजी मिल
मिल्कियत छॾई 7 साल मां वटि रही ॿिया कपिड़ा बि वठी न सघी अॼु मां मोहम्मद वटि कफन जे लाइ ॿियो बि कपिड़ो कोन्हे साॻे दास जे पुराणे कंबल में कफन ॾियां थो ओ मसब क़यामत ॾींहुं इहो कंबल मूंखे ॾिजां मां खणी पंहिंजे अल्लाह खे ॾेखारींदुमि उते अर्ज़ु कंदुमि त हे मसब में राज कलमे क़ुरान जे करे ॿियो त थियो पर कफन में बि कंबल आयो अथसि पोइ जन्नत में गुण तुंहिंजो कमु आहे मालिक खां हर शइ वठी ॾियणो मां मोहम्मद करीम जो कमु आहे अर्ज़ु कयमि जंहिंखे ख़बर आहे त क़ुरान